नासिन वाक़िया कंदासीं मियां साबिर जो बेगारी केनाल में बुढ़ी वेलनीगर जो लाश हथकई पियो आहे। ॻोठ मोहम्मद नवाज़ खुनहारो वासी बेगारी केनाल में बुढ़ी वेलनीगर जो लाश हथकई पियो आहे। 3 ॾींहं अॻु बुढ़ी वेल 6 वरिएं जे अरसलान कोरी जो लाश मड़ बेगारी मां हथायो आहे। बेगारी केनाल में बुढ़ी फौत थियल नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। मियां साबिर जो बेगारी केनाल में बुढ़ी वेल नीगर जो लाश हथकई पियो आहे। ॻोठ मोहम्मद नवाज़ खुनारो वासी बेगारी केनाल में बुढ़ी वेल नीगर जो लाश हथकई पियो आहे। 3 ॾींहं अॻु बुढ़ी वेल 6 वरिएं जे असलान कोरी जो लाश मड़ बेगारी मां हथायो आहे। बेगारी केनाल में बुढ़ी फौत थियल नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। बेगारी केनाल में बुढ़ी फौत थियल नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। ख़बर वां शेयर कई पिया मियां साबिर जो बेगारी केनाल में बुढ़ी वेल नीगर जो लाश हथकई वियो आहे। ॻोठ मोहम्मद नवाज़ खुनारो वासी बेगारी केनाल में बुढ़ी वेल नीगर जो लाश हथकई वियो आहे। 3 ॾींहं अॻु बुढ़ी वेल 6 वरिएं जे अरसलान कोरी जो लाश मड़ बेगारी केनाल मां हथायो आहे। बेगारी केनाल में बुढ़ी फौत थियल नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। मियां साबिर जो बेगारी केनाल में बुढ़ी वेल नीगर जो लाश हथकई पियो आहे। ॻोठ मोहम्मद नवाज़ खुनारो वासी बेगारी केनाल में बुढ़ी वेल नीगर जो लाश हथायो आहे। 3 ॾींहं अॻु बुढ़ी वेल 6 वरिएं जे अरसलान कोरी जो लाश मड़ बेगारी केनाल मां हथायो आहे। बेगारी केनाल में बुढ़ी फौत थियल नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। ख़बर वां शेयर कई पिया मियां साबिर जो बेगारी केनाल में बुढ़ी वेल नीगर जो लाश हथकई पियो आहे। ॻोठ मोहम्मद नवाज़ खुनारो वासी बेगारी केनाल में बुढ़ी वेल नीगर जो लाश हथकई वियो आहे। 3 ॾींहं अॻु बुढ़ी वेल 6 वरिएं जे अरसलान कोरी जो लाश मड़ बेगारी केनाल मां हथायो आहे। बेगारी केनाल में बुढ़ी फौत थियल नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। साहब मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर मोहम्मद रखियल का। जी मोहम्मद आगा कजो। लाश हथ करे वरितो आहे। वारसनि इहो ॿुधायो आहे त असांजे कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या त सरकारी अमलदार मदद न कई आहे। जी मेहरबानी मोहम्मद रखियल तफ़सील ॾियण जे लाइ।